जॾहिं ॾिसो यो बुरको मथे ते टिप टिप सिधो माउ जे घर। अरे अब्बा हुनजी मां जी तबियत ख़राब आहे, पुछण हली वई त छा थी पियो? पुछण वई त छा थी पियो? माण्हू जी तबियत ख़राब बसि पुछण वई। वाह बाबा वाह। केॾांहुं वई हुई? अम्मा खां पुछण वई हुयसि। कंहिंखां मोकल वरिती हुई? इन लाइ बि तोखां मोकल घुरा, भली को मरे त मरे। माणे मुई कान पई, एॾी तकड़ हुई जो। अरे हाणे छॾियो बि खणी हिननि ॻाल्हियुनि खे। बाबा हिन जो मथो तो ख़राब पियो आहे, ईअं बिगेरे जा ॿाहिरि निकिरे मथो ॾारे छॾियांसि। मथो छो ॾारे? आहियां तुंहिंजी दिड़की, हथ त लाइ ॾेखार। बात थी वञे, हथ लाइ ॾेखार। हीअं त अरे निभागा, अरे छोकरी के मारे विधई। तो केतिरो पढ़ियो आहे? मूं मैट्रिक ताईं पढ़ी आहियां। घर किथे अथई? मुंहिंजो घर त वेझो आहे। ऐं सवेल जॉब ते पहुची वेंदी? अची वेंदी। ऐं पगार भला घणी वठंदी? जेकी बि। अॼु खां तुंहिंजी जॉब शुरू, ठीकु? अमर अमर भलाई कर, वार कर अमर। छा थियो चाचा? मुंहिंजी नुंहुं जो मथो फाटी पियो आहे अमर, रत बीहेस ई नथो, सुरमो विझी रोकियुसि था त बि बंदि नथो थिए अमर। भलाई कर मूंसां गॾु हल, ॻोठ जो मामलो आहे अमर। पर चाचा हलियो किथे आहे? बसि अमर ही ॿी घिटीअ में घर आहे। चङो चाचा। हे तुंहिंजी जॉब जो फर्स्ट डे। हलो अचो अमर। वॾेरनि जा हाल। अरे छा आहे? छा ॾिठो अथई वॾेरनि? अरे ही छा ॾिठो? अरे तमीज़ सां ॻाल्हाए, त दिमाग़ मां वाह कढी छॾियो था। अरे तूं छा थियो? आराम सां। छा आहे? हलो हलो। हाँ चाचा भला मूंखे धक कीअं लॻो? हड़ी अम्मा कहिड़ियूं थी ॻाल्हियूं पुछी। हीअ वीचारी मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ पंहिंजी बीमार मां जी तबियत पुछण वई हुई। बसि इहो ॾोह कयूं। एतिरी थोरी ॻाल्हि ते एॾी वॾी सज़ा? पुट ॻाल्हि दरअसल इहा आहे त कमदार जी जरूरत ते वॾेरे शमन ख़ान मुंहिंजे पुट मुराद खां ज़मीन खसे वरिती आहे, सो उहा बाहि अची हिन गुगदाम मां कढी अथसि। चाचा तव्हां को उल्को न कयो। मां ॾाढा साईं खे चवंदसि तव्हांजी ॿनी तव्हांखे वापसि मिलंदी। ऐं मूं जेके गोरियूं ॾिनियूं हुनखे खाराए छॾिजो, सुभाणे वरी पटी कराइण अचिजो। हा ठीकु आहे न? ठीकु आहे। अचो चओ ख़ुदा। छोकिरियो जी 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 काॾे वियो? दीदी कमु पियो केतिरे वॾे? ऐं हेॾे जेको कमु रुलियो पियो आहे सो केरु कंदो? वञो वञी कम खे लॻो। जी दीदी कयूं था।
छोकरी जी चाची। माई अॼु वॾेर खे खानदान खे कहिड़ी पग ॿधाई आई आहीं? खैरियत आहे चाची। अञा ख़ैरियत थी पुछी? तो अॼु अहिड़ी कई आहे जो 7 पीढ़ियुनि में कंहिं न कई। पर आख़िर चाची ॻाल्हि छा आहे? हवेलीअ में नर पखीअ खे बि पर हणण जी इजाज़त न आहे। ऐं तूं आहीं जो टके टके जी माण्हुनि अॻियां मुंहुं घाड़े निकिरी थी वञे। असांजो नक वॾाइण जो न अथई। चाची मां शहर में बि त मुंहुं उघाड़े हलंदी हुयसि, उते त कंहिं बि एतिराज़ न कयो। मूं का बि ॻाल्हि कान ॿुधंदसि। हाणे तूं घर खां ॿाहिरि कदम न रखंदी आहीं, सम्झी? चाची मां हिकु डॉक्टर आहियां। मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त हर बीमार जो इलाज कयां, पोइ उहो चाहे मुंहिंजो पंहिंजो हुजे या पराओ। मूं इहो ई कुझु सिखियो आहे। जेकी कुझु सिखियो अथई सो पाण वठी रख। हिते तोखे हीअं करिणो पवंदो जीअं असीं चवंदासीं। हिते रहणो अथई, शहर वारो माल दिमाग़ मां कढी छॾ।